नाज़रीन तफ़सीली ख़बरुनि में अवां खे भली कार कंदे अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। कश्मीर जे कचे वारे इलाइक़े घेलपुर में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान 8 धाड़ेल मारिजी विया आहिनि। आईजी सिंध जो चवणु आहे त घेलपुर में पुलिस मुक़ाबले दौरान 8 ॾोहारी मारिजी विया आहिनि। मारिजी वियल ॾोहारी घोटकी में शहीद थी वियल पुलिस अहलकारनि ते हमले में मुलविस हुआ। आईजी सिंध मूजिब मारिजी वियल धाड़ेलनि में जानू इंढड़, मुनीर इंढड़, सूमर शर, मशीर शर ऐं शहज़ादो दश्ती ऐं ॿिया शामिल आहिनि। पुलिस मूजिब मारिजी वियल धाड़ेल जानू इंढड़ जी ज़िंदा या मुर्दा गिरफ़्तारी ते 50 लख रुपया ऐं शहज़ादे ते 5 लख रुपया इनाम मुक़रर हो। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। कश्मीर जे कचे वारे इलाइक़े घेलपुर में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान 8 धाड़ेल मारिजी विया आहिनि। आईजी सिंध जो चवणु आहे त घेलपुर में पुलिस मुक़ाबले दौरान 8 ॾोहारी मारिजी विया आहिनि। मारिजी वियल ॾोहारी घोटकीअ में शहीद थी वियल पुलिस अहलकारनि ते हमले में मुलविस हुआ। आईजी सिंध मूजिब मारिजी वियल धाड़ेलनि में जानू इंढड़, मुनीर इंढड़, सूमर शर, मशीर शर ऐं शहज़ादो दश्ती ऐं ॿिया शामिल आहिनि। पुलिस मूजिब मारिजी वियल धाड़ेल जानू इंढड़ जे ज़िंदा या मुर्दा गिरफ़्तारी ते 50 लख रुपया ऐं शहज़ादो ते 5 लख रुपया इनाम मुक़रर हो। इन हवाले सां तफ़सीलात सां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर किरपाल केसवाणी सां। किरपाल, अपडेट कंदा हलो इन पुलिस मुक़ाबले जे हवाले सां जंहिंमें 8 धाड़ेल मारिजी विया आहिनि। जी, कश्मीर कचे वारे इलाइक़े घेलपुर में कश्मीर पुलिस पारां जेको आहे धाड़ेलनि ख़िलाफ़ हिकु तमामु वॾो ऑपरेशन कयो वियो आहे, जंहिंमें जेको आहे जेको कश्मीर पुलिस जो जेको PRO आहे उनजे या IG ऑफिस में जेको प्रेस रिलीज़ जारी कयो आहे उनमें ॼाणियो वियो आहे त हुननि जेका पुलिस 8 धाड़ेल जेको आहे मारिया आहिनि, जंहिंमें 3 जी सुञाणप न थी सघे अचे त 5 जी जेका सुञाणप थी आहे। जेका असांजा इतला आहे हुन मूजिबि जेको आहे सिंध सरकार पारां जेको आहे इनाम रखियल जेको आहे धाड़ेल जानू इंढड़, जेका आहे मुबशिर इंढड़, पंहिंजो सूमर शर, नज़र शर ऐं शहज़ादो जो दस्ती 5 धाड़ेल जेके आहिनि उहे जेके आहिनि मारिजी विया आहिनि। ऐं जॾहिं त 2 जेके धाड़ेल आहिनि भूरी शर ऐं जेको आहे काको शर उहे जेके ज़ख़्मी थिया आहिनि। इन जेको आहे मुक़ाबले में जेको आहे जेके 2 जेके मासूम ॿार जेके आम शहरी जेके रहवासी आहिनि कचे जा, उन्हनि जा जेके 2 मासूम ॿार आहिनि शहज़ादो मिराणी, आसिम मिराणी जेको आहे पिणु ज़ख़्मी थिया आहिनि। हिन महिल जेका कश्मीर विलेज जेके मुड़नि थाननि जेका पुलिस जा जेका अहलकार आहिनि उहे जेको आहे कचे वारे इलाइक़े में मौजूदु आहिनि ऐं धाड़ेल जेको आहे घेरो तंग बीठा आहिनि। जी ठीकु आहे किरपाल, वॾी महिरबानी वाजी नवारे सां तफ़सील ॾियण जे लाइ।